वरी फोन छो कई थई? ये मिलई माण्हू कंदो आहे तुम्हें खे फोन रुॻी हिकु नंढड़ी ॻाल्हि ॿुधा थोरी। पुछ। इहो मुड़ुस अथई या अञा इंतज़ार में त कॾहिं न कॾहिं कंदे? उसा नगर वेंदी आहे न ओला मालिका ॼऊं था तीली तेल में भोरेल में या जेल में ॼऊं था तीली तेल में भोरेल में या जेल में रख रख। ढोलक वाला क्या कहता है? उस्ताद जी के सिंधी रोत भली रो तोखे केर चवे पियो रखे ॾाढन सां यारी सदके वञाए रोत भली रो। तुंहिंजे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो। तुंहिंजे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर। तुझे चेहरे में आ नूर तू आ हुस्न जी हूर तुझा चप्पा रसगुल्ला तुझा गला भई अंगूर। तुझे चेहरे में आ नूर तू आ हुस्न जी हूर तुझा चप्पा रसगुल्ला तुझा गला भई अंगूर। तो हर हिकु हिसाब गणे गणे कबो वक्त अचण दे तू थोरो वक्त अचण दे वक्त अचण दे तू थोरो वक्त अचण दे। यार मुझो अंग्रेज़ आहे अंग्रेज़ीअ में थो ॻाल्हाए हेलो हेलो चई चाहम जम के सीने सां थो लाए आई लव यू आई लव यू आई लव यू आई लव। आपकी शादी हो गई? हाँ हो गई है। किससे हुई? लड़के से। हाँ तो मैडम शादी तो लड़के से ही होती है ना? नहीं, मेरे भाई की तो लड़की से हुई है।